हला जी नालो तीअं मूं वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पान न पोए नालो रब संदो रहियो आहे गुरू में। दोस्तो अस्सलाम वालेकुम। तव्हां सभई मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसो पिया। तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। आउं को वॾो यूट्यूबर न आहियां, ठीकु आहे। मां यूट्यूब चैनल ठाहियो आहे, मां पंहिंजो मुख़्तलिफ़ एक्टिविटियूं रखंदो आहियां हिते। ऐं जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां हिकिड़ो पंहिंजी मदद पाण था हिकिड़ो स्कूल हलायूं पिया। उन स्कूल जो नालो आहे राधी खान पब्लिक स्कूल जतोई। ऐं पोइ हुते कुझु ॿारनि जूं एक्टिविटियूं हूंदियूं आहिनि, उहे बि मां रखे छॾींदो आहियां। ऐं इल्मी अदबी हवाले सां, समाजी हवाले सां जेका बि शइ कुझु सुठी ॾिसण में ईंदी आहे मां उहा रखे छॾींदो आहियां। ऐं मूंखे को एॾो इंट्रस्ट कोन हूंदो यूट्यूब ते, पर मां जेको ख़ुशूसी तौर ते जेको मूंखे इंट्रस्ट आयो आहे उहो असांजो उस्ताद आहे सर ارشاد मशवरी साहब। मां उनजो वीडियोस हाणे जेको गुज़िरियल आहे 10-15 ॾींहंनि खां गौर सां ॾिसां पियो त हू ॾाढो उत्साहींदो आहे ऐं उत्साह वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे, जेका पोइ मूंखे बि जेको आहे सो हिकिड़ो उत्साह मिलियो आहे। दिलचस्पी जी वधी आहे यूट्यूब जे हवाले सां। त हाणे नंढियूं नंढियूं ई मां अॼु पहले शक्ल जेको आहे पंहिंजी वीडियो ठाहे ऐं अपलोड कयां पियो। त मां साईं ارشاد मशवरी साहब जी खे अर्ज़ु कंदुसि त ही जेके असां जहिड़ा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे गाइड करण जे लाइ, उन्हनि जी रहनुमाई करण जे लाइ अञा वधीक जेको आहे काराइतियूं ऐं सुठियूं वीडियोस ठाहिनि त जीअं असांजी बि हौसला अफ़ज़ाई थी सघे। ऐं माशाअल्लाह हिन महिल जेको आहे सो साईं जे ॿाहिरां सब्सक्राइबर तमामु घटि हूंदा हुआ, पर साईं जेको आहे सो हिन वक़्तु तक़रीबन 900 जे लॻभॻि अचण वारो आहे। ऐं साईं जी जेका जेको साईं कमु कंदो आहे ارشاد मशवरी साहब, उहो हिकिड़ो सचाई ऐं ईमानदारी सां करे थो ऐं हुन वटि लालच जी का बि शइ न आहे। मूंखे यकीन आहे त साईं हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो अहिड़ो ईंदो ऐं तमामु हिकिड़ो सुठो यूट्यूबर साबित थींदो ऐं असांखे काफ़ी जेको आहे सो उत्साह मिलंदो आहे। त तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे त फुज़ूल टाइम विञाइणिजे। मोबाइल में पैकेज त हूअं ई मां करे थो पियो ऐं फुज़ूल टिकटॉक वीडियोस वग़ैरह ॾिसी करे जेको आहे सो पंहिंजा पैसा बुधाए धंधा। इन खां बहितर आहे हिकिड़ो यूट्यूब चैनल हुजे तव्हांजो पंहिंजो, ऐं उनते जेका बि तव्हां एक्टिविटी कयो था त उहा जेको आहे सो तव्हां पंहिंजी यूट्यूब ते आणियो, जीअं तव्हांखे दुनिया ॾिसे ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि मां, तव्हांजे किरदार मां, तव्हांजे कम मां जेको आहे कुझु न कुझु माण्हू सिखी सघे। इहो ई मुंहिंजो जेको आहे सो चवणु आहे। उमेद तव्हांखे जेको आहे सो नाराज़गी कोन थींदी ऐं ईअं ई आहिस्ते आहिस्ते ईअं ई असां हिक ॿिए खां सिखंदासीं। त आख़िर में आउं जेको आहे सभिनी खे दोस्तनि खे आपको जो सलामत साथ सलामत। महिरबानी।